खोड़ा वासण यतीम न्याणी तहमीना खिलजी ज्यादती की कोशिश कंदड़ खोड़ा थाने के अॻूणे SHO एजाज मक्सी ज़मींदार नसीर हुजण ऐं केस में नामज़द सभिनी जवाबदारनि खे माफ़ करे छॾियो। ज्यादती की कोशिश कंदड़ जवाबदारनि न्याणी तहमीना खिलजी खां माफ़ी घुरी, जंहिं न्याणी तहमीना खिलजी जवाबदारनि खे माफ़ करे छॾियो। मुतासिर यतीम न्याणी तहमीना खिलजी खोड़ा प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हुन सां ज्यादती की कोशिश में मुलविस ऐं केस में नामज़द जवाबदार पाक किताब ऐं 20 लाख रुपया खणी माफ़ी वठण आया। हुन पैसा वापस करे मेड़ ऐं पाक किताब खे मान ॾींदे माफ़ करे छॾियो। नारी तहमीना खिलजी जो वधीक चवणो हो त जिते बि कंहिं बि औरत सां जेकॾहिं ज़ुल्म का ज़्यादती थींदी त सभ खां पहिरियों ई हूअ उन लाइ आवाज़ उथारींदी। हुन जो त मां मीडिया जी तमामु घणी थुराइती आहियां जंहिं हुन जो आवाज़ उथारियो। 20 लाख मुझे खणी आया, कुरान पाक भी खणी आया। मां कुरान पाक ते मां सब कुछ छॾे ॾिनो। मां 20 लाख इन्हनि खे मोटाए ॾिना। मां इन्हनि खे ईअं माफ़ करे छॾियो। मां इन्हनि खां पैसा न वरिता, मां पैसा वापसि करे छॾिया। मां पैसा छा कंदा, इज़त आहे, हर शइ इज़त आहे, औरत जी इज़त हूंदी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।